नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे भिटशा खां ख़बर ॾींदा हलूं त सिंध तरक़ी पसंद पार्टी जे चेयरमैन डॉक्टर कादिर मगसी भिटशा पहुची शाइरनि जे सरताज हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जी मज़ार ते चादर चाढ़े हाज़िरी भरे दुआ घुरी ऐं शाह जो राग पिणु ॿुधो। इन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे डॉक्टर कादिर मगसी चयो आहे त मौजूदा वफ़ाक़ी हुकूमत इमरान ख़ान जी अवाम वोट ॾिनो, वॾा ख्वाब ॾेखारिया त नसीब बहितर थींदा, मगर इहा हुकूमत अवाम लाइ आज़ाब बणिजी वई आहे। महांगाई, बुख, बदहाली, बेरोज़गारी, टैक्स, खाधे जूं शयूं अणलभनि, माण्हू सख़्तु परेशान आहिनि। चयो त सिंधु दरिया ते डैम ठाहिण जूं कोशिशूं जारी आहिनि ऐं सिंध हुकूमत वरी जागीरदारनि ऐं बादशाहनि जी हुकूमत आहे जेका पाण खे अच्छे कारे जो मालिक सम्झनि था, जेके ग़रीब ऐं मिसकीन माण्हुनि खे पंहिंजो साम्हूं कुर्सी ऐं खट ते वेहण पसंदि न कंदा आहिनि। इहे माण्हू कहिड़ा हक़ ॾींदा? इहा असांजी मख़लूक आहे जेका कूड़ा सचा ठपा हणी पाकिस्तान पीपल्स पार्टी आसिफ ज़रदारी ग्रुप खे चवंदा आहिनि त इहे सभु असांजी ग़ुलाम बुख बदहाली जो सबबु बणनि था। हिन चयो त जेसीं ताईं सिंध जा माण्हू जागीरदारनि सियासत खे ठपा ॾेई उन खे मुंहुं न मोड़ींदा, उन वक़्त ताईं सिंध में गुरबत जो इनकलाब नथो अची सघे। डॉक्टर कादिर मगसी चयो आहे त सरमायादार मुआशी जो हुकूमत अवाम जूं हुकूमतूं न हूंदियूं आहिनि, इहे अवाम जो रत चूसण लाइ ईंदियूं आहिनि। हिन चयो त हुकूमत लाइ शर्म जहिड़ी ॻाल्हि आहे त हुकुमरान धुर जे MP खे तहफ़ुज़ फराहम करे न सघी आहे, जंहिं पंहिंजे मौत खां हिकु हफ़्तो अॻु में लेटर लिखी तहफ़ुज़ जी अपील कई। सिक्योरिटी जो मुतालबो कंदे चयो त हयाती खे ख़तरो आहे, मूंखे बचायो वञे, पर हुकूमत संजीदा न हुई ऐं हाणे लाश ते वेही ॻोड़ा पिया हारनि त पोइ अवाम माण्हुनि जी ज़िंदगी जी कहिड़ी गारंटी आहे? मुल्क खे अलाह हलाए पियो, हुकुमरान माण्हुनि खे गंदो पाणी पीआरे छॾियो। सिंध में अधो अधु आबादी कारी कमनि में मुब्तला आहे, रोज़ानो माण्हू कारे कमनि में मरी रहिया आहिनि ऐं माण्हू पंहिंजी क़िस्मत ते ॻोड़ा ॻाड़े पंहिंजे जवान पुटनि खे दफ़नाइनि पिया। इहा मौत अलाह जे तरफ़ां न पर हुकूमत जे तरफ़ां, इहा मौत आहे। थर में मासूम ॿारड़ा मरनि पिया, कुतो चक हणे त इस्पताल में वैक्सीन, इन खां वॾी कहिड़ी हुकूमत जी ज़्यादती हूंदी? शहीद सहाफ़ी अज़ीज़ मेमण जी क़त्ल बि ज़्यादती आहे, इहा मक़ामी गुंडागर्दी आहे, जंहिं करे इन खे सिर्फ़ु सच लिखण जे करे मारियो वियो। हिन चयो त जेके बि असल कातिलनि उन्हनि खे फाहो अचणु घुर्जे, अज़ीज़ मेमण जे खून सां इंसाफ़ कयो वञे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो